बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको बाज़ारो ऐं करीम आहे। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा महबूब सिंधवासियो, अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी ब्लॉग। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शरीयत मुक़द्दस ते जिन असहाबा इकराम अहसन तरीक़े सां अमल कयो ऐं जिन पंहिंजूं ज़िंदगियूं सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾिनल तरीक़े मुताबिक़ गुज़ारे छॾियूं, उन्हनि खे अल्लाह जा वली या औलिया इकराम सॼो वञे थो। उन्हनि सभिनी औलिया इकराम में हिकु निहायत मोतबर नालो सैयदा बीबी राबिया बसरी जो बि शामिल आहे। संदसि शुमार बुलंद पाइजे औलिया इकराम में शामिल थिए थो। सैयदा बीबी राबिया बसरी हमेशा रोज़ो नमाज ऐं सोमो सलवात, पाकीज़गी ऐं तहारत जो पाबंदीअ सां दरस ॾिनो। इस्लामी तसव्वुफ़ में ही पहिरीं औरत हुई जंहिंखे शोहरत दुआम हासिल थी। 95 हिजरी जी बाबरकत रात में बसरा जे नेक सीरत इंसान इस्माइल जे घर में न्याणी जी विलादत थी। घर में 3 न्याणियूं अॻी ॼावल हुयूं। हिन ताज़े ॼावल न्याणीअ जो नालो राबिया रखियो वियो। हज़रत राबिया बसरी जो नालो उन पाक औरतुनि में शुमार आहे जिन जी ज़िंदगी इब्तदा खां इंतहा ताईं सिर्फ़ अल्लाह जे ज़िक्र ऐं फ़िक्र में गुज़री। हज़रत राबिया बसरी जी जंहिं माहौल में अख खुली उहो तस्लीम व रज़ा ऐं सब्र व शुक्र जे नवीद हो। संदसि वालिद मोहतरम ज़माने जूं सख़्तियूं सहंदे, फाका कशी कंदे ऐं नित नवां मसाइब व आलम बर्दाश्त कंदो रहियो, पर ज़बान ते कॾहिं बि शिकायत न रखी। बस सब्र व शुक्र सां वक़्तु गुज़ारींदो रहियो। अहिड़े पीउ जी न्याणी फितरतन आबिदा ज़ाहिदा हज़रत बीबी राबिया बसरी खे नंढपिण खां ई क़ुरान सां मोहबत हुई ऐं दीनी इक़दाम सां लॻाव हूंदो हो। नंढपिण खां ई इंतहाई ज़हीन ख़तीबे शाइस्ता ख़ातून हुई। खेसि नंढपिण खां हलाल व हराम जी तमीज़ हूंदी हुई। हिकु ॾींहुं संदसि सभु घर वारा मानी खाइण लाइ गॾिजा ऐं मानी खाइण लाइ वेठा, पर ही मानी खाइण खां परे रही। वालिद मोहतरम खां उसि पुछो, राबिया तूं मानी छो नथी खाईं? तंहिं ते बीबी राबिया निहायत ग़मगीन लहजे में वराणियो, मां सोचे रही आहियां ही खाधो हलाल वाहे या न। वालिद चयो, पुट ही कहिड़ी ॻाल्हि आहे, असां छो हराम खाईंदासीं? बीबी राबिया फरमायो, असांखे दुनिया में बुख ते सब्र करणु खपे त जीअं आख़िरत में सब्र जी गुंजाइश न रहे। इब्तिदा में ई राबिया बसरी जी हुस्न व जमाल जी बसरा जे शहर में वॾी धूम हूंदी हुई, मगर जवानीअ जा शबो रोज़ यादि इलाही में गुज़ारे छॾियईं। संदसि चेहरे ते पाकीज़गी जो हिकु अहिड़ो नक़ाब हो जो खेसि ॾिसण वारनि जूं निगाहूं ख़ुद ब ख़ुद झुकी वेंदियूं हुयूं। उन ई ज़माने में हिकु नौजवान रात जे वक़्तु हिकु क़ब्रिस्तान में खेसि चंड वांगे चमकंदे ॾिठो त हू खेसि का खुदाई मखलूक समझी वठी क़ब्रिस्तान मां भॻो। पर ॿिए ॾींहुं सुबुह जॾहिं उहो साॻियो चहिरो बसरा जे बाज़ार में हिनखे नज़र आयो, ही पंहिंजो होशो हवास विञाए वेठो ऐं राति ॾींहुं संदसि तसव्वुर में रहण लॻो। आख़िर दिलि जे हथां मजबूर थी हिन माण्हुनि खां संदसि ॾस पतो पुछी संदसि घर वञी पहुतो। रोज़नामे उम्मत जे मुताबिक़ पाण चवंदी हुई त दिलि जा दरवाज़ा हमेशा खुलियल रखो, कहिड़ी ख़बर त महबूब केॾी महिल दस्तक ॾेई विझे। मगर घर जा दरवाज़ा
खुलियल हुजनि या बंद, उन जी दानिश में हुजनि। उन नौजवान खे संदसि घर जो दरवाज़ो खुलियो मिलियो। हिन संदी दिल जी धड़कन ते वॾी मुश्किल सां काबू पातो। रात जो वक़्तु हो, अंदरि चिराग ॿरी रहियो हो। ही कुछ घड़ियूं सोचे पोइ बेबाकी सां अंदरि दाख़िल थी वियो त हाल दिल ॿुधाइण में कहिड़ो हर्ज आहे। वधि खां वधि इनकार थींदो, ॿियो छा थींदो। वापसी जा दरवाज़ा बहरहाल खुलियल आहिनि, पर जॾहिं हू अंदरि पहुतो त हिन खे अंदरि केरु ॾिसण में न आयो। अलबत्ता छत तां अहिड़ी पुरसोज़ आवाज़ अची रही हुई जीअं कोई ज़ेरे लब हिजर जो रोअण रोई रहियो हुजे। नौजवान तेज़ सां चाढ़ीअ ते चढ़ी छित ते पहुतो। बीबी राबिया बसरी इशा जी नमाज़ पढ़ी ऐं अल्लाह जी सना में मशगूल हुई। ते मुंहिंजा परवरदिगार तारा रोशन थी विया, माण्हू सुम्ही पिया। बादशाहनि पंहिंजे दरबारुनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। हर महबूब पंहिंजे महबूब सां महुए राज़ थी वियो आहे, पर मां तुंहिंजे साम्हूं बीठल आहियां। नौजवान ते हिकदम सख्तो तारी थी वियो। उन असना में राबिया बसरी पोइते मुड़ी हिन ॾे गुसीली नज़र सां निहारियो त नौजवान जी ज़बान ते तालो लॻी वियो। हिन नौजवान जे क़रीब अची पुछो, छा तूं मूंसां शादी करण जी दरख़्वास्त खणी आयो आहीं? नौजवान पंहिंजे ॾकंदड़ हथनि सां पंहिंजी ज़बान ॾे इशारो कयो त हू ॻाल्हाए नथो सघे। उते बीबी राबिया बसरी इन्हनि खे चयो, इन खां पहिरीं ज़बान वांगुरु तुंहिंजी दिलि बि ख़ामोश थी वञे। तूं जंहिं रस्ते खां आयो आहीं उन रस्ते खां वापसि हलियो वञ। नौजवान सिर्फ़ अखियुनि सां इल्तिजा करे थी सघियो त ए नेक औरत, मुंहिंजी गोयाई मूंखे वापसि ॾे। मां तुंहिंजे मान मर्तबे खां वाक़िफ़ न हुअसि। मूंखां ग़लती थी वई, मूंखे मुआफ़ करे छॾ। लाइल्मी हमेशा क़ाबिल माफ़ी हूंदी आहे। हुन जे ख़ामोश ॻोड़नि जे जवाब में हज़रत राबिया बसरी फरमायो, नौजवान, तो अगरि मूंसां का ज़्यादती कई हुजे हा त मां यकीनन तोखे माफ़ करे छॾियां हा, पर घणो अरसो अॻे मां पाण खे पंहिंजे रब जे हवाले करे छॾियो हो। हाणे ही मुआमलो तुंहिंजे ऐं मुंहिंजे रब जे दरमियान में आहे। अगरि मुआफ़ी घुरणी अथई त उन पाक ज़ात खां घुर। तूं अगरि सदके दिल सां मुआफ़ी जो तलबगार थी पई त शायदि तुंहिंजी ज़बान बंदी खुली वञे। इहे अल्फाज़ चई हू नमाज़ लाइ खड़ी थी वई। नौजवान बेख्तियार सजदे में किरी पियो ऐं ज़ारो क़तार रोंदो रहियो। न ॼाण त कंहिं वक़्तु हुनखे होश आयो। जॾहिं होश में आयो त ज़बान खुली चुकी हुई ऐं संदसि ज़बान तोबह तोबह जे विर्द में मसरूफ़ हुई। इन हालत में नौजवान उतां निकिरी वियो ऐं हर ॻाल्हि खां बेनियाज़ थी साल हा साल ही नौजवान तोबह तोबह जा नारा लॻाईंदो रहियो। हिन जे नारनि खां बसरा जूं बाज़ारूं गूंजी उथियूं हुयूं ऐं नंढड़ा ॿार ख़ौफ़ मां माइरुनि जे छातियुनि सां चंबिड़ी वेंदा हुआ। ही उहो नौजवान हो जेको बीबी राबिया बसरी जे करे अल्लाह जी वहदानियत में अची वियो। अगरि ही सचो वाक़ियो अवां सॼणनि खे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो। अवां जा लख एहसान। ईंदड़ कहाणी ताईं अल्लाह निगहबान। वरी मिलंदासीं, दुआउनि में यादि।